मां इन वक़्तु मौजूदु आहियां मोटरवे वटि। मोटरवे M5 हिते ख़तमु थिए पियो। M5 खां पोइ M6 शुरू थींदो। M6 जे हवाले सां तव्हांखे ख़बर आहे त मेगा स्कैंडल शुरू थी चुको आहे। उन मेगा स्कैंडल में 5 अरब ताईं करप्शन साम्हूं आई आहे ऐं उन मेगा स्कैंडल जी सूरत हाल त पाण अॻिते ॿुधाईंदासूं, पर हिन मेगा स्कैंडल खां अॻु में मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त M5 सखर ऐं घोटकी ज़िला उन में अचनि पिया ऐं इहो मुल्तान खां शुरू थी सखर में ख़तमु थिए पियो। ऐं जेको M6 आहे, M6 असांजो शुरू थिए पियो सखर जूं 4 देऊं ऐं उनखां पोइ ख़ैरपुर ज़िलो आहे। ख़ैरपुर खां पोइ नौशेरो फ़िरोज़ ज़िलो अचे थो। उतां जूं कुझु ज़मीनूं उन में अचनि थियूं M6 में ऐं M6 में अचे पियो ऐं नौशेरो फ़िरोज़ जिते मेगा स्कैंडल जो वॾो मामिलो साम्हूं आहे ऐं उनखां पोइ मटियारी आहे, जामशोरो आहे। मजमूई तौर ते M5 ऐं M6 जा टोटल 7 ज़िला इन मेगा स्कैंडल में अचनि पिया। पर जीअं त M5 में अॻु में रोड ठही चुको आहे, घोटकी ज़िले जी लैंड एक्वायरिंग थी चुकी आहे जंहिंमें 90% अदायगियूं थी चुकियूं आहिनि ऐं 10% अञा ताईं आबादगारनि खे अदायगियूं न आहिनि थियूं। मेगा स्कैंडल ते पाण अॻिते हलंदासूं, उहे सूरत हाल बि ॿुधाईंदासूं, पर उन खां अॻु में ॿी तव्हांखे सूरत हाल ॿुधाईंदो हलां त सखर में सिर्फ़ु 4 देहूं आहिनि ऐं सखर जी 4 देहुनि में 9 करोड़ 91 लख रुपया जारी थियल आहिनि जेके सिंध बैंक में रखियल आहिनि ऐं उहे बि रोड़ीअ जे असिस्टेंट कमिश्नर जे नाले सां। उनखां पोइ ख़ैरपुर ज़िलो आहे। ख़ैरपुर ज़िले में बि 4 अरब 76 लख रुपया NHA जारी कया जेके उन्हनि जे अकाउंट में आहिनि। पाण ॾिसंदासूं त जेके मजमूई तौर ते ही सिंध जा 7 ज़िला आहिनि उन्हनि जो 24 अरब रुपया लैंड एक्विज़िशन यानी ज़मीन हासिल करण जा रखियल आहिनि। जॾहिं ज़मीन हासिल करण जा अरबे रुपया रखियल आहिनि ऐं उहो कमु जेको 2016 खां लॻभॻि शुरू करे हैदराबाद ताईं 2019 ताईं ख़तमु करिणो हो, उहो बि न थी सघियो आहे। उन जा ॿिया केतिरा ई सबब आहिनि, पर पाण हाणे ॻाल्हि कंदासूं हिन स्टोरी में उन मेगा स्कैंडल जी जेको मटियारी ऐं नौशेरे फ़िरोज़ ज़िलनि में साम्हूं आयो आहे। उन मेगा स्कैंडल में थियो छा आहे त पहिरियां मटियारी में फाटो जॾहिं 2 अरब ऐं उनखां सवाइ 14 करोड़ रुपया मुख़्तलिफ़ अकाउंट्स वसीले, जाली चेकनि वसीले, बैंक वसीले उतां जे डिप्टी कमिश्नर ऐं ॿिए अमले कढाए वरिता ऐं उनखां पोइ फौरी तौर ते नौशेरे फ़िरोज़ जो बि स्कैंडल साम्हूं आयो जंहिंमें बि साॻी कहाणी त 2 खां 3 अरब रुपया उतां बि निकिरी चुका। यानी मजमूई तौर ते 6 अरब जे लॻभॻि हिन प्रोजेक्ट M6 मोटरवे में करप्शन थी चुकी आहे, जंहिंजे हवाले सां असां कोशिशि कंदासूं त तव्हांखे वधीक तफ़सील ॿुधायूं। पर हिन वक़्तु जेकी ॻाल्हि आहे उहा इहा सम्झण जी आहे त इहे पैसा आख़िरकार ॾियणा कीअं हूंदा आहिनि। उन्हनि पैसनि ॾियण जे हवाले सां पहिरीं असां हलंदासूं सखर जे कमिश्नर ग़ुलाम मुस्तफ़ा फुल साहिब सां, जेके रेवेन्यू जा ॼाणू बि आहिनि। उन्हनि खां पुछंदासूं त सरकारी तौर ते इहा ज़मीन कीअं ख़रीद कई वेंदी आहे या अक्वायर कई वेंदी आहे, जेका क़ौमी मनसूबा हूंदा आहिनि या सरकारी मनसूबा हूंदा आहिनि या सूबाई मनसूबा हूंदा आहिनि। उन लाइ जॾहिं ज़मीनूं आबादगारनि खां हासिलु कयूं वेंदियूं आहिनि त उहे कीअं कयूं वेंदियूं आहिनि। पहिरियां ॻाल्हि ॿुधूं पाण ग़ुलाम मुस्तफ़ा फुल साहिब खां त उहे इन हवाले सां छा था ॿुधाइनि। एक्वायरिंग थींदी आहे, एक्विज़िशन थींदी आहे जेकी ज़मीन जी मोटरवे जे हवाले सां, उनजो तरीक़ेकार छा आहे? तव्हां सीनियर रेवेन्यू में बि रहिया आहियो ऐं तव्हांजो वॾो तजुर्बो आहे। जी बुखारी साहब, ज़मीन जेका बि कंहिं पब्लिक पर्पज़ जे लाइ या अवामी मक़सदनि जे लाइ जेकॾहिं कंहिं बि इदारे खे घुर्बल हूंदी आहे, हीअ त तव्हां नेशनल हाईवे अथॉरिटी जी ॻाल्हि था कयो, मां अदरवाइज़ जनरली तव्हांखे ॿुधायां त जेका बि ज़मीन अक्वायर थियणी हूंदी आहे त उनजो तरीक़ेकार इहो हूंदो आहे त एक्वायरिंग एजेंसी या जंहिंखे खपंदी आहे ज़मीन त उहा अप्लाई कंदी आहे या सूबाई गवर्नमेंट खे या उन हद जे डिप्टी कमिश्नर खे। उन में पंहिंजी अलाइनमेंट ॾींदा आहिनि, पंहिंजो जेको मैप हूंदो आहे हुननि वटि त असांखे केतिरी ज़मीन ऐं कहिड़ी ज़मीन खपे थी, त उहा ज़मीन जे लाइ हू लेटर ॾींदा आहिनि। उन लेटर जी कंप्लायंस में पोइ डिप्टी कमिश्नर रेवेन्यू जी टीम ऐं उन एक्वायरिंग एजेंसी जी टीम उहे गॾिजी हिकिड़ी जॉइंट सर्वे कंदा आहिनि। उन जॉइंट सर्वे खां पोइ जेका पिक्चर साम्हूं ईंदी आहे या जेका डेटा साम्हूं ईंदी आहे उन खे खणी डिप्टी कमिश्नर जेको आहे उहा इंफॉर्मेशन सॼी वठी जॉइंट सर्वे जे हवाले सां पोइ 4 जी नोटिफिकेशन कराईंदा आहिनि अंडर सेक्शन 4 ऑफ लैंड एक्विज़िशन एक्ट। उहा नोटिफिकेशन 4 जी थींदी आहे। उन खां पोइ असांजी सर्वे डिपार्टमेंट खे असीं इन्वॉल्व कंदा आहियूं जेका हिन सॼी शइ खे फर्दर ऑथेंटिकेट कंदी आहे ऐं उन खे मुकमिल तौर ते
एक्यूरेसी में आणींदी आहे। एक्यूरेसी में माना को बि घंटो ज़मीन जो न हेॾे थिए न होॾे थिए, बल्कि जेका ज़मीन घुर्बल आहे उहा ज़मीन ई लैंड एक्विजिशन प्रोसीडिंग्स में शामिल थिए। त उन तरह सां जॾहिं सर्वे जी 4 खां पोइ इन्वॉल्व थींदी आहे इन्वॉल्वमेंट, त सर्वे वारा उहे असांखे घटि वधि फार्म या बे फार्म जेके आहिनि से जारी कंदा आहिनि। जॾहिं उन सॼी ज़मीन जा उहे बे फार्म, एक्वायरिंग एजेंसी, डिप्टी कमिश्नर जी ऑफिस, रेवेन्यू स्टाफ ऐं सर्वे वारा जॾहिं सभु 100% हिकिड़ी पेज ते अची वेंदा आहिनि ऐं उहा सॼी ज़मीन जेका आहे सा ऑथेंटिकेट थी वेंदी आहे, सर्वे थी वेंदी आहे, त उन खां पोइ उहो कागज़नि जो पलंदो करस्पॉन्डेंस जेका आहे डिप्टी कमिश्नर खे मोकिलींदो आहे। त हू अंडर सेक्शन 6 ऑफ द लैंड एक्विजिशन एक्ट नोटिफिकेशन कढंदो आहे। उहा नोटिफिकेशन अहिड़ी हूंदी आहे जेका उन सभिनी शयुनि खे कवर कंदी आहे ऐं उन तहत उहा जॾहिं पब्लिश थींदी आहे असांजी प्रिंटिंग प्रेस खां, गवर्नमेंट खां, त उन खां पोइ जेके आहिनि से असांजा पैसा या सिलसिलो जेको बि थींदो आहे उहो उन खां बाद में कंसिडरेशन में ईंदो आहे। उहो ईअं ईंदो आहे त 6 जी जॾहिं नोटिफिकेशन पब्लिश थी वई त उन पब्लिकेशन खां बाद में लैंड एक्विजिशन ऑफिसर खे उन जी कापी मौसूल थींदी आहे। पोइ लैंड एक्विजिशन ऑफिसर ते लाज़मी आहे त उहा 6 ऐं 10 जी जेका कमिश्नर नोटिफिकेशन करे थो उन जी कंप्लायंस में ऐं उन जी रोशनीअ में हुन खे अवॉर्ड पास करणो हूंदो आहे अंडर सेक्शन 11 ऑफ द लैंड एक्विजिशन एक्ट। उन अवॉर्ड में हू तय कंदो आहे उन ज़मीन जा रेट या उन जी क़ीमत, उन जो मुल्ह, पोइ उन में सभु शयूं शामिलु हूंदियूं आहिनि। जेकॾहिं बाग़ात आहिनि त उहे अची वेंदा आहिनि, जेकॾहिं स्टैंडिंग को क्रॉप फ़सुलु बीठो आहे त उहो शामिलु थींदो आहे, मच्छी जा तला आहिनि या ॿियूं शयूं आहिनि त उहे सभु हुन में शामिलु थींदियूं आहिनि। त लैंड एक्विजिशन जी प्रोसीडिंग्स इन तरह सां वञी पंहिंजे फाइनल लॉजिकल एंड ते पहुचंदा आहिनि। जॾहिं अवॉर्ड पास थी वियो, अवॉर्ड पास थियण खां पोइ उहो लैंड एक्विजिशन ऑफिसर जेको आहे उहो पेमेंट जेको आहे जेके अफेक्टेड खातेदार हूंदा आहिनि जिन जी ज़मीन अची वेंदी आहे इन प्रोजेक्ट्स जे अंदरि, त हू उन्हनि जी पेमेंट कंदो आहे ऐं उन जी पोज़ीशन जेका आहे सा उहा वठी छॾींदो आहे। त जनरल तरीक़ेकार हिकिड़ो इहो आहे। पर इन खां अॻु में जेको आहे लैंड एक्विजिशन एक्ट में हिकिड़ो ॿियो प्रोविजन बि जेको आहे जेको अॼुकल्ह घटि आहे ऐं उहो नथो पियो अमल में अचे, उन जा मुख़्तलिफ़ सबब थी सघनि था। उहो ई हूंदा त थ्रू प्राइवेट नेगोशिएशन्स, त जंहिं बि एजेंसी खे ज़मीन खपंदी आहे त उहा सभ खां अॻु में पाण वञी नेगोशिएट कंदी आहे उन लैंड ओनर्स सां, रेट बि पाण तय कंदा आहिनि ऐं उन खां पोइ जॾहिं फाइनल थींदियूं आहिनि शयूं पोइ उहे डिप्टी कमिश्नर जे ऑफिस में आणींदा आहिनि ऐं असांजी रेवेन्यू डिपार्टमेंट इन्वॉल्व थींदी आहे। पोइ उन्हनि जे साम्हूं हुननि जा एग्रीमेंट ऐं अंडरटेकिंग्स थींदियूं आहिनि ऐं उन तरह सां पोइ सिर्फ़ु खाते जे बदल जे हवाले सां उहा सॼी एक्टिविटी थींदी आहे। बाक़ी लैंड एक्विजिशन प्रोसीडिंग्स जो जहिड़ी तरह मूं तव्हांखे जनरली ॿुधायो त इन तरह सां लैंड एक्विजिशन जेके प्रोसीडिंग्स आहिनि से कंक्लूड थींदियूं आहिनि। हिन में NHA या नेशनल हाईवे अथॉरिटी जेको आहे उन प्रॉपर तरीक़े सां गवर्नमेंट ऑफ सिंध ऐं असांजी जेका आहे रेवेन्यू हिराकी माना डिप्टी कमिश्नर्स ऐं उन्हनि खे अप्लाई कयो आहे। मुंहिंजी डिवीजन सखर में जेको आहे NHA जो मोटरवे जेको आहे M5 असांजो सखर ताईं तक़रीबन जेको आहे उहो कंप्लीट आहे 100%, जंहिंमें घोटकी डिस्ट्रिक्ट जेको आहे जो मेजर चंक उन्हनि जे ज़मीनुनि जो अचे पियो ऐं उहो थी चुको आहे। हाणे आहे सखर खां हैदराबाद ताईं जेको मोटरवे आहे उन में असांजा 2 ज़िला इन्वॉल्व आहिनि, सखर ऐं ख़ैरपुर, जंहिंमें सखर जो त तमामु थोरो पार्ट आहे जंहिंमें ॿधियूं आहिनि ऐं टोटल 3 एकड़ जे लॻभॻि ज़मीन आहे जेका हिन में इन्वॉल्व थिए थी ऐं उन जी सिचुएशन ईअं आहे त उन 3 एकड़ ज़मीन जी जॉइंट सर्वे बि थी चुकी आहे ऐं 4 जी नोटिफिकेशन बि उन जी थी चुकी आहे ऐं उन खां पोइ सर्वे वारनि हुन जी फर्दर ऑथेंटिकेशन कई आहे ऐं उन्हनि घटि वधि फार्म या बे फार्म बि जारी कया आहिनि। उन जा पैसा लॻभॻि 99 मिलियन आहिनि जेके असांजे लैंड एक्विजिशन ऑफिसर या LAO रोड़ी जेको आहे उन जे अकाउंट में हुया। पर कल्ह खां ही जेके अनफॉर्चुनेटली कुझु अहिड़ा वाक़िया थिया आहिनि मुख़्तलिफ़ ज़िलनि जे अंदरि, त सिंध गवर्नमेंट डिसीशन वरितो आहे कल्ह हुननि जे, छो त ही पैसा सिंध बैंक्स जे अंदरि रखियल हुया ऐं या ट्रेज़री जे अंदरि रखंदा आहिनि, त ही गवर्नमेंट जो कल्ह हिकिड़ो सिंध गवर्नमेंट जो ख़तु पहुतो आहे जंहिंमें उन सभिनी डिस्ट्रिक्ट्स में प्रेसिडेंट जेको आहे असांजो सिंध बैंक जो उन खे ख़तु लिखियो आहे ऐं चयो आहे त जेके बि इन तरह जा फंड्स आहिनि जेके लैंड एक्विजिशन जा ऐं NHA जे हवाले सां आहिनि उहे सभु फंड्स फ्रीज़ करे छॾियो। फ़िलहाल उन ते का बि कार्रवाई कोन्हे का ऐं मूंखे ख़तु कोन पहुतो आहे पर मां कुझु ॿुधां पियो कुझु क्वार्टर्स खां त इहे पैसा सभु ट्रेज़री में जेके आहिनि ट्रेज़री ऑफिसिस ओॾे पिया जेके आहिनि से। गुलाम फुल साहब असांखे ॿुधायो त ज़मीन कीअं हासिलु कई वेंदी आहे। उहा ज़मीन जेका आहे हिननि 7 ज़िलनि में हासिलु थी ऐं उन लाइ पैसा NHA मोकिलिया, सर्वेस थियूं या न थियूं, इहो हिकिड़ो वॾो सुवालु आहे।
पर हिन खां अॻु में जेकी असांखे ॻाल्हि सम्झणी आहे उहा इहा आहे त हिन मेगा स्कैंडल में जॾहिं असां अङनि अखरनि ॾांहुं वञूं था त पतो पए थो त सिंध सरकार खे NHA पारां 14 अरब खां 24 अरब रुपया M5 ऐं M6 जी मद में ॾिना विया, जंहिंमें ज़मीनूं अक्वायर करणियूं हुयूं, हासिल करणियूं आहिनि। उहे पैसा वरी ज़िले जे हुकूमतुनि ॾांहुं या ज़िले इंतिज़ामिया ॾांहुं जारी कया विया। उहे पैसा बैंकुनि में रखिया विया। इन जो असूल छा हूंदो आहे उन ते पाण बाद में ॻाल्हाईंदासूं ऐं उहो असां इंतिज़ामी हवाले सां सम्झणु शुरू कंदासूं त उहो क़ानूनी जो नुक़्तो छा आहे। पर हिते जेको नुक़्तो तव्हांखे मां सम्झाइणु चाहियां थो त उहे 24 अरब जेके आया उहे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां विरहाइजी चुका, जंहिंमें घोटकी ऐं सखर ज़िले जो अक्सरियती हिसो कंप्लीट थी चुको आहे ऐं उन में पैसा उहे ॾिजी चुका आहिनि। बाक़ी जेके पैसा हुआ उहे पाण ॿुधाईंदा हलूं त ख़ैरपुर ज़िले जी जेकी ज़मीन अक्वायर करणी हुई उहे 31 दियूं 4 तालकनि मां गुज़रणी आहे मोटरवे। उन लाइ पैसा जारी थिया 4 अरब 76 लख रुपया जेके डिप्टी कमिश्नर ख़ैरपुर जे अकाउंट में आया ऐं उहे रखिया विया बैंक में। इन जो असुली तौर ते छा तरीक़ो हूंदो आहे उहो असांखे ख़बर आहे, जेका असांखे ऑफ द रिकॉर्ड ॿुधाई वई त उहा ख़बर हिन रीति आहे त उहे पैसा रखणा हूंदा आहिनि अकाउंट 4 में जेके रखिया विया बैंक में। हीउ हिकु वॾो बद इंतिज़ामी जे हवाले सां हीउ पहिरियों मामिलो हो, पर इहे असां बद इंतिज़ामी असां अॻिते ॿुधाईंदासूं। हिन वक़्तु ॿुधायां त ख़ैरपुर ज़िले जी 31 दिहनि मां रुॻो 14 दिहुनि जी सर्वे थी चुकी आहे। हाणे इहे जेके सखर जूं 4 दियूं ऐं ख़ैरपुर जूं 31 दियूं आहिनि, उन्हनि दिहुनि जे हवाले सां त पाण ॻाल्हि ॿोल अॻिते जारी रखंदासूं, पर इहा ॻाल्हि सम्झंदासूं ग़ुलाम मुस्तफ़ा फुल साहिब खां त इहे दिहुनि जा पैसा कीअं ईंदा आहिनि ऐं उहे कीअं अक्वायर कबियूं आहिनि, छो त इन्हनि जे सम्झण सां असांखे ख़बर पवंदी त ॿियनि बि ज़िलनि में इन ई तरह ज़मीनूं हासिल थी सघनि थियूं या हासिल कयूं वेंदियूं हूंदियूं, छो त साॻियो तरीक़ेकार आहे। वरी हलूं था पाण कमिश्नर सखर ॾांहुं। अकाउंट 2 आहे, सिंध गवर्नमेंट जा ई अकाउंट आहिनि। अकाउंट 2 उन में वेंदा ऐं छो त अकाउंट 4 कंहिं ज़माने में मेंटेन थींदो ज़िलनि जे अंदरि जेको डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जे हवाले सां हूंदो। सिंस डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट्स नो मोर उहो डिवोल्यूशन जो जॾहिं सिलसिलो ख़तमु थी चुको त हाणे अकाउंट 2 ई मेंटेन थिए पियो। हाणे तव्हां जन देहन जो ज़िक्र कयो था, पाण अचूं था उन ते जंहिंजी अलाइनमेंट थी आहे, जंहिं ते हीउ मोटरवे 6 ठहिणो आहे, उहे अलाइनमेंट्स में तब्दीलियूं पियूं थियनि या उहे फ़िलहालु साॻियूं आहिनि? उनजी रिक्यूज़ जेके अक्वायरिंग आहे उनजो डिले थियण जो छा सबबु रहियो? ॿुधायां त मुंहिंजी ॿुधायो त शुरू में त हिकिड़ी जॉइंट सर्वे थींदी आहे जिते प्रिलिमिनरी नोटिफिकेशन 4 जी निकिरंदी आहे। उहा 19-20 थी सघे थी अलाइनमेंट जे हवाले सां, जेसिताईं फिज़िकली उहा सॼी शइ वञी माण्हू न ॾिसंदो ऐं उन में सर्वे डिपार्टमेंट, छो त ॾहा ऐं जेके ओतारा ऐं सर्वे जो टोटल टेक्निकल रिकॉर्ड जेको आहे उहो सर्वे डिपार्टमेंट वटि हूंदो आहे। इन जे करे उहो डिले जो सबबु आहे जो असां वटि ख़ैरपुर में जीअं त 31 दियूं इन्वॉल्व आहिनि त उन में 14-15 दियूं आहिनि जिन में हींअर ताईं उहो सर्वे वारनि जो कमु कंप्लीट थियो आहे। अञा दियुनि जो उते कमु कंप्लीट न थियो आहे। इन जे करे उते जी 4 जी नोटिफिकेशन थी चुकी आहे। 6 जी नोटिफिकेशन लाइ अञा ताईं उते जो मरहलो जेको आहे उहो तयारु न आहे, जेसिताईं 100% उहे दियूं 31 सर्वे वारा कंप्लीट करे घटि वधि फार्म या बे फार्म न ॾींदा ठाहे। उन जो मतिलबु इहो आहे त पोइ अक्यूरेट फिगर असां वटि अची वेंदो आहे डेटा जो त कहिड़ी ज़मीन घुर्बल आहे ऐं उन खां पोइ डिविएट कोन करे सघिबो आहे। त ख़ैरपुर जो इन करे रहियल आहे ऐं सखर जो हींअर तक़रीबन मैच्योर थिए पियो 6 जे लाइ, त 6 जी नोटिफिकेशन थींदी, उन खां पोइ फर्दर कार्रवाई थींदी। जेको सखर ख़ैरपुर ज़िले जो रहियल आहे, छो त माना लॻभॻि अधु जे अधु रहियल आहे, उन जा सबबु छा सर्वे टीम जो मामिलो आहे या NHA वारा उन्हनि खे चवंदा त हीअ ज़मीन या हीअ न, उन्हनि में अलाइनमेंट में को मामिलो थिए पियो, साम्हूं अचे पियो? न, मां सम्झां थो त एज सच को मामिलो कोई कोन्हे कोन में, पर जीअं त हीउ प्रोजेक्ट कंसीव जीअं थियो आहे ऐं हले पियो त उन में प्रायोरिटीज़ कुझु फिक्स थियल ऐं सर्वे जे हवाले सां, त जीअं त हुननि इहो कंपनियूं हैदराबाद खां खयूं, इन जे करे हैदराबाद जे ज़िलो मटियारी आहे या असांजे शहीद बेनज़ीराबाद डिवीजन जो नौशरफरो ज़िलो आहे, कुझु ॿिया ज़िला आहिनि, त उन्हनि जो 6 जो नोटिफिकेशन ऑलरेडी थी चुको आहे। माना उते इहा सर्वे जी कार्रवाई अॻु में उते कंप्लीट थी आहे ऐं सब्सिक्वेंटली उहा कार्रवाई जेका आहे असांजे ख़ैरपुर में बाद में आई आहे, जिते उहा जॉइंटली हींअर हले थी। उते को प्रॉब्लम एज सच कोई कोन्हे को, पर जीअं त असांखे उनखे एक्यूरेसी ते वठी वञिणो आहे, लाज़मी आहे त उनखे प्रॉपर तरीक़े सां कयो वञे। हाणे आख़िरी मां तव्हांखां सवाल पुछंदुसि, हिकिड़ो त पंहिंजो जेको सखर मुल्तान मोटरवे आहे या मुल्तान सखर मोटरवे आहे उहो सेक्शन कंप्लीट थी चुको आहे। उनमें घोटकी डिस्ट्रिक्ट ऐं कुझु हिसो सखर जो आहे जेको पनिया किल तालके जो ऐं हिकु रोड़ी जो अचे पियो।
तो उन में जेकी अक्वायरिंग थी चुकी उन में के बेज़ाब्तगियूं तव्हांजे नज़र में आयूं उन जी तव्हांखे इन्वेस्टिगेशन करायो पियो आहे या जेके थी चुकियूं आहिनि उहे जेके आहिनि किथे पहुता मामला? मां सम्झां थो त M5 जेको आहे असांजो जेको घोटकी या मुल्तान खां चऊं त मुल्तान टू सखर मोटरवे आहे उहो कंप्लीट थी चुको आहे 100%। ऐं अलहमदिल्ला उते जेके उन ते अप्लाई कनि था या वञनि था माण्हू उन्हनि खे ख़बर हूंदी ऐं आउं बि उन ते ट्रेवल कयो आहे। ओवरऑल इहा पोज़ीशन आहे त उते अराउंड 90% माण्हुनि खे पेमेंटूं तक़रीबन थी चुकियूं आहिनि ऐं मिली चुकियूं आहिनि, जंहिंजे करे इहो रोड पॉसिबल थियो त ठहियो आहे। बाक़ी ज़रूरु आहे त जिते बि इन तरह जी कार्रवाई थींदी आहे त उन में लिटिगेशन साम्हूं ईंदो आहे। कॾहिं जेके जिन माण्हुनि खे कंपनसेशन मिलणी हूंदी आहे त उन्हनि जा इश्यूज़ हूंदा आहिनि त हू रेट ते एग्री कोन कंदा आहिनि, पोइ हू रेफरेंस फाइल कंदा आहिनि सेशन कोर्ट जे अंदरि उन रेट खे इनहेंस करण लाइ या अमेंड जे लाइ। हिकु त उन तरह जा लिटिगेशन उहे हलंदड़ आहिनि। ॿियो जेको आहे उते कुझु लैंड एक्सेस में अक्वायर थी हुई शुरू में, जंहिंजी शायदि पेमेंट वग़ैरह जेका आहे उहा थी चुकी आहे, त उहा मैटर बि असांजी नैब सखर वटि अंडर इन्वेस्टिगेशन ऑलरेडी आहे, उहा हलंदड़ आहे। ॿियो कुझु माण्हुनि जा सर्वे जा इशूज़ हुया, ओवरलैपिंग सर्वे में थिए थी त उन्हनि जा B1 B2 सर्वे वारा वरी रीसर्वे कंदा आहिनि त उहे प्रॉपर ऑथेंटिकेशन जे करे सघनि त वाकई उहा ज़मीन जेको उन्हनि अॻु में डॉक्यूमेंट ठाहियो आहे सर्वे जो उहो प्रॉपर आहे या न। त कुझु इन तरह जा माइनर इशूज़ आहिनि। मां सम्झां थो त घोटकी में सच को इन तरह जो वॾो इशू कोई कोन्हे। सखर में कुझु जेको आहे जेके हेठियों अमलो मुख़्तियारकार तपेदार लेवल उन्हनि जूं बि इंक्वायरीज़ वग़ैरह थियूं इन हवाले सां? न, मां सम्झां थो त कोई इन तरह जी का ॻाल्हि कोन्हे का जंहिंखे असीं चऊं त को पेमेंट जे हवाले सां या को एम्बेज़लमेंट जे हवाले सां या मिसयूज़ ऑफ फंड्स जे हवाले सां। न, मुंहिंजे साम्हूं अहिड़ी शइ कोन आई आहे, जेकॾहिं आई आहे त उनखे डेफिनेटली ॾिसी वठंदुसि। इहा त थी मेगा करप्शन जी उहा कहाणी या मेगा करप्शन कीअं थी, मेगा करप्शन खां पोइ छा थियो आहे। इन मेगा करप्शन खां पोइ जॾहिं इहो फाटो मटियारी जे डिस्ट्रिक्ट मां ज़िले मां त उनखां पोइ फौरी तौर ते एंटी करप्शन ऐं सिंध सरकार तहरुक में आई। डिप्टी कमिश्नर ऐं उन सां लाॻापियल ॿिए अमले खे हिरासत में वरितो वियो। पर जीअं त पैसा वफ़ाक़ी सरकार पारां आयल हुआ त यकीन हो त इन जी कार्रवाई अॻिते वधंदी ऐं पोइ नेब तोड़े FIA उहे बि इन समूरी इंक्वायरी में दाख़िल थी वियूं ऐं कुझु ई ॾींहंनि खां पोइ बल्कि 24 कलाकनि या 48 कलाकनि जे विच में नौशहर फ़िरोज़ मां बि फाटी पियो त उते बि साॻी तरह जी करप्शन थी आहे। पर उहा करप्शन 2 हथ अॻिते हुई। उहा 2 हथ अॻिते कीअं हुई? उहा ईअं हुई त उन में ॿुधायो वियो त इहो पैसो मनी लॉन्ड्रिंग वसीले मुल्क खां ॿाहिरि बि वञी चुको आहे। वजंदा साहब, जेकी ही स्कैम थियो आहे उनमें जेकी लैंड एक्विज़िशन थींदी आहे उहो क़ानूनी तरीक़ो उनजो छा आहे? जंहिं नमूने लैंड एक्विज़िशन थींदी आहे वरी उनमें ही अहिड़े तरह जा मामला साम्हूं ईंदा आहिनि त उनमें जेको क़ानूनी जेको पहलू आहे उनजो कहिड़ो आहे? उनमें शुरू में लैंड एक्वायरिंग एजेंसी जेका आहे, जीअं हिन केस में नेशनल हाईवे अथॉरिटी हूंदी, उन्हनि गवर्नमेंट खे लिखी ॾिनो हूंदो त असांखे ही लैंड एक्वायर करे ॾिनी वञे मोटरवे जे लाइ। ऐं उन खां पोइ सेक्शन 4 जो नोटिफिकेशन सेक्शन 4 लैंड एक्विज़िशन एक्ट में लैंड एक्विज़िशन ऑफिसर खे कढणो आहे, जेको गवर्नमेंट जो नामिनी गवर्नमेंट ऑफ सिंध जो नामिनी हूंदो आहे। ऐं उहो डिप्टी कमिश्नर बि थी सघे थो, असिस्टेंट कमिश्नर बि थी सघे थो। उहे उनखे जेको बाद में लैंड एक्वायरिंग जे लाइ मरहला कंदा आहिनि। पर हिन में थियो इहो आहे त उन्हनि पैसा बि जेके आहिनि उहे ख़ज़ाने ऑफिस जी जेको आहे अकाउंट 4 में रखण बजाए सिंध बैंक में रखिया आहिनि, वरी उन हिकिड़ी ॿी बैंक में। इहो छा मुमकिन हूंदो आहे? इहो फ्रॉड त मुमकिन थींदो आहे, इहो टोटल फ्रॉड थियो आहे ऐं मिस एप्रोप्रिएशन थी आहे वॾे अमाउंट जी। ऐं इहा ख़बर न आहे त डिप्टी कमिश्नर जे अकाउंट में सीधा सां पैसा छो मोकिलिया विया। लैंड एक्विज़िशन ऑफिसर हुयो या न हुयो या असांखे ॼाण न आहे, पर सिधो सो ई फ्रॉड आहे। इन सां जेके लैंड ओनर्स आहिनि, ज़मीनुनि जा मालिक आहिनि, उहे मुतासिर न थींदा। उन्हनि खे सेक्शन 11 जो अवार्ड पास करे उन्हनि खे पेमेंट करणी आहे। उन्हनि खे पेमेंट जेकॾहिं न थी आहे, फोर्जरी का बि थी आहे, त उन सां उहे मुतासिर न थींदा।
पर जेकॾहिं उन्हनि जा शनाख़्ती कार्ड इस्तेमालु थी विया हुजनि या उन्हनि जा 7 फॉर्म वग़ैरह इस्तेमालु थी विया हुजनि के कूड़ियूं सैन वग़ैरह सां त पोइ मुतासिर थी सघनि था। इहो सॼो फ्रॉड जे दायरे में ईंदो, छो जो प्रॉपर एक्विजिशन प्रोसीडिंग्स थियूं न आहे। एक्विजिशन प्रोसीडिंग में सेक्शन 4 जो पहिरियों नोटिफिकेशन हूंदो आहे, पोइ जेकॾहिं पजेशन टेक ओवर कनि था इमरजेंसी क्लास हणी करे सेक्शन 5, 6, 17 में लैंड एक्विजिशन एक्ट जा जेके सेक्शन आहिनि, त उहे सॼो प्रोसीजर हिकिड़ो एडॉप्ट थींदो आहे। जेकॾहिं हिन केस में इहो प्रोसीजर एडॉप्ट न थियो आहे त पोइ सॼी इहा मिसएप्रोप्रिएशन ऐं फ्रॉड आहे, ऐं फ्रॉडुलेंट एक्ट लाइ जेके मुतासिरीन जंहिंखे चइजे लैंड ओनर्स आहिनि उन्हनि जी का बि ज़िम्मेवारी न आहे। नेब सखर मां इंक्वायरी शुरू थी ऐं FIA नवाब शाह इन हवाले सां इंक्वायरी शुरू कई आहे। एंटी करप्शन FIRूं दाख़िल कयूं आहिनि। हाणे 3 इदारा इन जी समूरी जांच में शामिल आहिनि ऐं 3 इदारा अलॻि अलॻि जांच करे रहिया आहिनि। जॾहिं 3 इदारा सिंध सरकार जे अमलदारनि ख़िलाफ़ जांच करे रहिया हूंदा त छा सूरत हाल बीहंदी? 2 वफ़ाक़ी इदारा आहिनि, उन्हनि जा पंहिंजा पंहिंजा रुख़ आहिनि, त यकीनन ही केस मुंझी बि सघे थो। ही केस उन्हनि ॾोहारियुनि खे फ़ाइदो बि ॾेई सघे थो, जवाबदारनि खे जन ही मेगा करप्शन कई, ऐं थी सघे थो उन्हनि असुल हथनि ताईं हथकड़ियूं न पहुचनि जेके इन जी समूरी रांदि जे पुठियां शामिल रहिया आहिनि। इहो ॼाणींदासीं पाण वरी बि कानूनदान ऐं अॻूणे जज एडवोकेट भजन दास साहिब खां। उहे छा था चवनि त जॾहिं टिरुखी जांच थिए त पोइ हिन तरह जे करप्शन केस में छा सूरत हाल इख़्तियार कंदी आहे। ही जेको सॼो केस थियो आहे, इन खां पोइ एंटी करप्शन ते FIR दाख़िल करे उनखे गिरफ़्तार कयो आहे। नेब जांच करे पई, FIA करे पई। हाणे मल्टी डायमेंशनल इन जी इंक्वायरी हलेनि पियूं, त इन में सम्झो त कानूनी तौर ते जेके जन सां फ्रॉड थियो आहे माण्हुनि सां उन्हनि खे फ़ाइदो थी सघे थो, या जेके जेके जवाबदार आहिनि उन्हनि खे हिन में को फ़ाइदो मिली वेंदो? इन टिनी एजेंसीज़ जे कानून खे ॾिसिजे त नेब वटि लॉ आहे रिकवरी जो, ऐं उहे केतिरे ताईं रिकवरी इफेक्ट कनि था। जेके घुर्बल एफ्सकान कनि था, मफ़रूर जवाबदार जेके आहिनि उन हथु कनि था, त पोइ का रिकवरी जो सिलसिलो थी सघे थो। न त अदरवाइज़ जेको आहे लैंड ओनर मुतासिर न थींदा, उनखे पेमेंट करणी आहे हर हाल में, पोइ खणी लिटिगेशन में देरि थिए। जेतिरे ताईं इन टिनी एजेंसीज़ जो इंक्वायरी जो आहे त इहो केस ख़राब बि थी सघे थो। जेकॾहिं हिकिड़ी एजेंसी नेब खे ॾिनी वञे या इंक्वायरी या इन्वेस्टिगेशन त बहितरु रहंदो। जेकॾहिं हुन में का बि हिकिड़ी हिन में जेको जांच कंदड़ कंहिं हिकिड़े रिपोर्ट में इहो ॼाणाए त न हिन जो ही कसूर न हो, हीअं ग़लती सां थी वियो, ऐं ॿियूं ॿुधाइनि त न वाक़ई हिन जो कसूर हो, त पोइ बि हुनखे जवाबदार खे फ़ाइदो मिली वेंदो। हा, इहा कंट्राडिक्शन जेकॾहिं ईंदी इन्वेस्टिगेशन एजेंसीज़ जे विच में, त इहो फ़ाइदो बिल्कुलु जवाबदार खे मिलंदो अॻिते हली। ऐं इन करे ई पॉसिबल आहे त जवाबदारनि जा हथ डिघा हुजनि, या उन्हनि जा जेके आहिनि जेके शामिल आहिनि इन में फ्रॉड में, उहे हिते हुजनि, उहे माण्हू उन्हनि इहो करायो हुजे, उहे हथ हणनि पिया एजेंस मुख़्तलिफ़ एजेंसीज़ खां, त हिकिड़े खां हिकिड़ी रिपोर्ट अचे, ॿिए खां ॿी रिपोर्ट अचे, त उहो कमु ही पंहिंजो गवर्नमेंट जो जेको कमु आहे उहो सॼो ख़राबु थींदो। मिसकंडक्ट जो जेके केसिस आहिनि उहे कमज़ोर थींदा। पर हिन में मुंहिंजे ख़्याल में जंहिंजे ज़मीनुनि जा मालिक आहिनि उन्हनि खे उहे मुतासिर न थींदा। अच्छा, ॿियो सर, ही जेको डोमेन कंहिंजो बीहे पियो, छो त पैसो NHA जो आहे। NHA ॾिनो सिंध हुकूमत खे, सिंध हुकूमत ॾिनो डिस्ट्रिक्ट्स खे, डिस्ट्रिक्ट्स वारनि मिसाल रोडी आहे त रोडी में तालके वारे जो जेको आहे असिस्टेंट कमिश्नर जे नाले ते हुनजो अकाउंट आहे। खैरपुर में बि ईअं 4 तालका आहिनि, उहो वरी DC जे अकाउंट में पियल आहे। त ही बुनियादी तौर ते डोमेन कंहिंजो ईंदो? वफ़ाक़ जो पैसो आहे? पैसो जेकॾहिं वफ़ाक़ जो आहे त नेब ऐं FIA खे डोमेन आहे, इन जी इन्वेस्टिगेशन कनि। पर साॻिए वक़्तु इहो लॉ मां सम्झां क्लियर न आहे असां वटि, त एंटी करप्शन
वारा इन्ही करे कनि पिया तू प्रोविंशियल गवर्नमेंट जा मुलाज़िम हुया, प्रोविंशियल गवर्नमेंट फंड्स उन्हनि खे रिलीज़ कया उन तहत उते, पर मुंहिंजे ख़्याल में सिर्फ़ु नेब ऐं FIA इहा इन्वेस्टिगेशन करे सघे थी। इनजी वधि में वधि सज़ा छा थी सघे थी? इनकी सज़ा असां वटि 409 सेक्शन आहे, 468, 69, 71 PPC जा सेक्शन आहिनि, जंहिंमें मैक्सिमम शायदि 10 साल आहे, कंहिंमें 10 साल खां वधीक सज़ा न आहे। नौकिरी ते बहाल थी सघनि था? न, नौकिरी जेकॾहिं साबित थी वियो ॾोह त नौकिरी ते बहाल कोन थींदा। आख़िरी सवाल इहो त नौशेर फिरोज़ वारो जेको डिप्टी कमिश्नर आहे उहो दुबई वाया ॿिए मुल्क फ़रार थियल आहे, छा हाणे ही उन डोमेन में अचे पियो केस त इंटरपोल वसीले उनखे वापसि आणाए सघे हुकूमत पाकिस्तान या प्रोविंस जी हुकूमत? हा, प्रोविजन आहे, FIA खां रेड वारंट वठी उनखे उते अरेस्ट कराए सघिजे थो, उनखे हिते घुराए सघिजे थो। रेड वारंट्स थींदा आहिनि जेके इंटरनेशनली रिकग्नाइज़ कया विया आहिनि। जेसिताईं उहो ॿाहिरि रहंदो तेसिताईं हुनजी नौकिरी ते बरक़रार रही सघे थी या उहा ख़तमु थी वेंदसि? न, नौकिरी ते हिननि खे एक्शन ते हिननि शायदि खयो आहे, सस्पेंड कयो आहे उन्हनि खे। बाक़ी फर्दर इन्वेस्टिगेशन करे हाणे केतिरा बासर माण्हू आहिनि असांजी सरकारी जेके वॾा माण्हू आहिनि उन ते केतिरो हुननि जो असरु आहे, जेकॾहिं एतिरा बासर न ऐं कानून जी ते हलंदे जेकॾहिं कानूनी ते अमल कयो वञे त हुननि खे त फौरन सस्पेंड करे ऐं फर्दर इंक्वायरी ही करे सघनि था। टर्मिनेशन बि न, हिननि खे डिसमिसल थींदी हिन जी, टर्मिनेशन खां पोइ बि के ॿी मुलाज़मत में वञी सघनि था, डिसमिसल जा ई यानी ॾोहदार आहिनि। डिसमिसल खां पोइ ॿिए हंधि नौकिरी सरकारी नथा करे सघनि? ॿिए हंधि सरकारी नौकिरी कोन मिलंदी, टर्मिनेशन खां पोइ मिली सघे थी हिननि खे। ही आहे उन मेगा करप्शन जी कहाणी, ऐं इन कहाणी में इहो बि ॿुधाईंदो हलां त कारवायूं कहिड़ियूं थियूं आहिनि। हिकिड़ियूं त कारवायूं तव्हांखे मूं ॿुधायूं त जांच थिए पई, केस दाख़िल थिया आहिनि, हिरासत में वरितो वियो आहे मटियारी जे डिप्टी कमिश्नर खे, ऐं उनखां सवाइ कुझु अमलो। ऐं ॿियो इहो त नौशेर फिरोज़ वारो डिप्टी कमिश्नर मुल्क खां ॿाहिरि वञी चुको आहे। कारवायुनि में असांखे जेका ॻाल्हि साम्हूं नज़र आई आहे उनमें पहिरीं कार्रवाई एंटी करप्शन, नेब ऐं FIA पारां FIRs ऐं जांच जो अमल आहे, पर जेका असुल कार्रवाई आहे उहा अञा पोइते आहे। उहा कहिड़ी थी सघे थी त छा इंटरपोल सां राब्तो करे डिप्टी कमिश्नर नौशेर फिरोज़ खे वापसि घुरायो वेंदो? इन हवाले सां बि पंहिंजी अख़बार तोड़े टाइम न्यूज़ पारां खोज लॻाइण खां पोइ पतो पियो आहे त इन हवाले सां बि तयारी थी रही आहे। न रुगो इहो, पर मनी लॉन्ड्रिंग जे हवाले सां बि तयारी इहा कई वई आहे जो मनी लॉन्ड्रिंग खे पकड़ण जे लाइ बैंक सां राब्तो कयो वियो आहे। उनखे टिरुखे तरीक़े सां ॾिठो पियो वञे त पैसा छा उन्हनि माण्हुनि वसीले मोकिलिया विया त जेके एयरपोर्ट तां हिकु हद वसीले डॉलर्स जेके कन्वर्ट थींदा आहिनि, डॉलर खणी उहे या परॾेही नाणो खणी ॿाहिरि निया विया, या वरी उहे पैसा बैंकुनि जी ट्रांज़ेक्शन वसीले थिया आहिनि। आख़िरी जेको तरीक़ो आहे उन ते बि जांच जो रुख मोड़ियो पियो वञे त किथे इहे पैसा लांचुनि वसीले त न आहिनि हलिया विया मुल्क खां ॿाहिरि। सो ही उहा मेगा करप्शन आहे जेका फ़िलहाल त 4 खां 5 अरब जे विच ताईं जी आहे, पर जीअं त 24 अरब इन में आयल आहिनि, ऐं उनखां सवाइ ही रुख वधी सघे थो। ऐं जेकी मोटरवे जी लैंड एक्विज़िशन सॼे मुल्क में थी आहे त छा उन हवाले सां बि कार्रवाई जो रुख मोड़ियो वेंदो? इन सवाल जे हवाले सां वरी कंहिं स्टोरी में तव्हांखे ॿुधाइबो। हिन वक़्तु कैमरामैन सजाद संजरानी सां गॾु मुमताज़ बुखारी खे टाइम न्यूज़ जे हिन प्रोग्राम ऐं हिन इन्वेस्टिगेटिव स्टोरी में ॾींदा इजाज़त। अला भाई।